पुगर संत सां झेड़ो। जॾहिं लाल साईं जे ॿिन्ही भाउरनि खे ख़बर पई त लाल साईं थान जो ॿार संत पुगर खे ॾेई तीर्थ यात्रा ते हलिया पिया आहिनि ऐं उन्हनि इहो बि ॾिठो ऐं सोचियो त जेका बि भेटा ईंदी उहा त संत खे मिलंदी ऐं ॾिठूं त तमामु घणो पैसो संत खे मिली रहियो आहे, त उन लालच में अची संत सां झेड़ो करणु लॻा। संत खे अची चयूं कि उॾेरो असांजो सॻो भाउ आहे, तुंहिंजो हिन थान ते कोई हक़ न आहे, तूं वञ हितां। संत पुगर कोई बि झेड़ो झगड़ो करणु न थे चाहियो, हू उतां उथो ई हलियो पंहिंजे घर अची वियो ऐं जीअं ई अची खट ते वेठो त धरतीअ मां हिकिड़ो फुआरो निकितो। फुआरे मां लाल साईं प्रकट थिया। लाल साईं चयो, संत तोखे थान छॾे अचणु न खपंदो हो। संत पुगर चयो, तव्हां ठीकु था चओ, लॻे थो मूंखां भुल थी आहे, तव्हांजी बिना आज्ञा जे ई मां उतां हलियो आयो आहियां। त लाल साईं फरमाइनि था, तूं मूंखे उते यादि करीं त मां उते ई पहुची वञा हा। त संत चयो, मूंखे बिल्कुलु इहो ध्यानु न आयो कि तव्हां हमेशह मूंसां साण आहियो, मुंहिंजा तव्हां रखवाला आहियो, मूंखे माफ़ु कयो। तव्हां थान जो ॿारु पंहिंजे भाउरनि खे ॾियो, मूंखे नाम बख़्शियो। लाल साईं चयो त मुंहिंजा भाउर वापारी आहिनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी जल ऐं जोत जी महिमा जी जानकारी न आहे, उहे माण्हुनि खे छा ज्ञान ॾींदा, थान जो कमु तोखे ई करिणो पवंदो। इहो चई लाल साईं संत पुगर खे वठी थान ते विया ऐं उते पंहिंजे भाउरनि खे चयो कि ॾिसो, तव्हां संत सां झेड़ो छो था कयो, तव्हांखे मां पहिरीं चयो हो त तव्हां हिन थान जो ॿारु संभालियो, तव्हां ॿिन्ही मना कई। त उन्हनि भाउरनि चयो, असांजे पिता साहिब जो पैसो केतिरा ॾींहं असांजो हलंदो, त तव्हां असांजे लाइ बि कोई आमदनीअ जो ज़रियो ठाहे छॾियो। त लाल चयो ऐं दरिया मां हिकु मंझारी कढी ऐं भाउरनि खे ॾिनी, चयो तव्हां हिकिड़ो थान ठाहियो ऐं हिन मंझारीअ सां माण्हुनि खे ॾात ॾियो, माण्हुनि जा कम पूरा थींदा ऐं माण्हू तव्हां वटि बि ईंदा रहंदा ऐं तव्हांजो कमु बि हलंदो रहंदो। ॿिन्ही भाउरनि हिकिड़ो थान ठाहियो ऐं माण्हुनि खे ॾात ॾींदा रहिया, घणेई माण्हू ईंदा रहिया ऐं उन्हनि जो जीवन ख़ुशहाल हलंदो रहियो। रोहिड़ीअ में निवास। कुझु ॾींहं नसरपुर में रहण खां पोइ लाल साईं भक्तनि खे ॿुधायो त मूं हिकिड़ो थान रोहिड़ीअ जे भरिसां नदीअ में ठाहियो आहे, जेको संत पुगर ॾिसी आयो हो ऐं मां हींअर उते ई वञणु थो चाहियां। तव्हां हिन थान ते जल ऐं जोत जी पूॼा कंदा रहिजो। इहो चई लाल साईं अंतर्ध्यान थी विया। उन खां पोइ लाल साईं केतिरा ई ॾींहं रोहिड़ीअ में रहिया। घणेई माण्हू लाल साईं वटि ईंदा रहिया। हिकु ॾींहुं लाल साईं वटि बखर शाह आयो ऐं अची चयईं कि मुंहिंजा गुनाह माफ़ु कयो, मूंखे पंहिंजी शरण ॾियो, मां पापी आहियां, मूं ते महिर कयो। लाल साईं चयो, जेको निमियो सो तरियो, तुंहिंजो कोई बि वार विंगो करे कोन सघंदो। प्रजा खे प्यार कर, दरिया में हिकिड़ो थान ठाराए, उते जल ऐं जोत जी पूॼा कर। अमरलाल चई कमु शुरू कर। बखर शाह कारीगर घुराए हिकदमि कमु शुरू करायो ऐं थोरनि ई ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो थान ठही तयारु थी वियो, जिते लाल साईं पेर घुमाया। लाल साईं चयो, मां तुंहिंजी शेवा सां ख़ुशि आहियां, तूं घुर जेको घुरिणो अथई। बखर शाह चयो कि मूंखे वर ॾियो त मां तॾहिं कॾहिं बि तव्हांखे कोन विसारियां, सॼे मुल्क में तव्हांजी पूॼा थींदी रहे। बखर शाह लाल साईं खे इहो बि चयो त हिन थान जी
सेवा जो ॿार मूंखे ॾियो। लाल साईं उन थान जी शेवा जो हक़ु बखर खे बख़्शींदे चयो, मुंहिंजी बंदगीअ में हिंदू ऐं मुस्लमाननि में को फ़र्क़ु न आहे। जेको बि सची दिलि सां मूंखे यादि करे थो, पाक जीवन गुज़ारे थो, ख़ुदा जी ख़ल्क़ खे सताए नथो, उहो मूंखे प्यारो आहे। पाक जीवन गुज़ारण जे लाइ मांस ऐं शराब खां परे रहणो पवंदो। बखर शाह कंहिंखे बि हिन थान ते अचण खां मना न कजांइ। लाल साईं सभिनी खे सम्झायो त सभिनि में हिकु परमात्मा जी जोति समायल आहे। सभिनी जी पैदाइश जल मां थींदी आहे। हर जीव में जोति सूक्ष्म रूप में परमात्मा जो अंश आहे। प्राणियुनि जी शेवा ई जल जी सेवा ऐं परमात्मा जी सेवा आहे। संत पुगर जी ॿी शादी। संत पुगर खे का औलाद कोन हुई। हुनखे इहा चिंता सताईंदी रहंदी हुई त हुन खां पोइ थान जो ॿारु केरु संभालींदो। केतिरा दफ़ा संत पुगर लाल साईं खां पुछो हो त हू हिन थान जो ॿारु कंहिंखे ॾेई वञे, त लाल साईं हमेशह हिनखे चवंदा हुया, मां इहो थान तोखे ॾिनो आहे, तूं जंहिंखे मर्ज़ी जंहिंखे चाहीं हिन थान जो ॿारु ॾेई हलियो वञिजांइ। सुंदर हिकिड़े ॾींहुं संत पुगर खे चयो त औलाद पैदा करण जे लाइ ॿी शादी करण में को पाप न आहे, तूं ॿी शादी कर। तंहिं ते संत पुगर चयो कि मां इन्हीअ बारे में कॾहिं बि लाल साईंअ सां ॻाल्हायो कोन आहे। सुंदर हिकिड़ी छोकिरीअ सां संत पुगर जी मङणी तइ करे छॾी। शादीअ वारे ॾींहुं लाल साईं नीरे घोड़े ते सवार अची उते प्रकट थिया। लाल साईं चयो, संत पुगर, तो मूंखां बिना पुछे ॿी शादी कई आहे, इहो तो ठीकु न कयो आहे। जंहिं छोकिरीअ सां तो शादी कई आहे उहा पोएं जनम में अंबा माता हुई, उहा माता लाइक़ु आहे, तो इहो कमु ठीकु न कयो आहे। त संत पुगर चयो, मां तव्हांखे वचन थो ॾियां त मां हिन खे माता करे ई लेखींदुसि। पोइ लाल साईं अंतर्ध्यान थी विया। संत पुगर हमेशह हुनखे पंहिंजी माता ई लेखींदो रहियो। लाल साईंअ खे अवतार वरिते 12 वर्ष गुज़री विया हुआ। लाल साईं जल जी शेवा ऐं जोत जो ध्यान जो प्रचार कंदा रहिया। इन्हीअ कम में संत पुगर ऐं संदन ॿई भाउर बि कम में लॻा रहिया। लाल साईं नसरपुर में भक्तनि खे चयो त मां जंहिं कम लाइ आयो हुयुसि उहो कमु मुंहिंजो पूरो थी वियो आहे। हिंदू ऐं मुस्लमान हिकु थी विया आहिनि, त मां हींअर अमरलोक वञणु थो चाहियां। उन्हीअ खां पोइ हिकिड़ो घोड़ो आसमान मां लथो। लाल साईं घोड़े ते सवार थी उॾामणु लॻा। संत पुगर उन्हनि जे पुठियां डुकियो। लाल साईं संत पुगर खे चयो, लाल साईं संत पुगर खे चयो कि तूं थान जो ॿारु अंबा बाईअ खे ॾेई जहेजन ॻोठ जे ॿाहिरि अची तूं मूंखे मिल। लाल साईं उॾामंदा हलिया विया ऐं जहेजन ॻोठ जे ॿाहिरि हिकु ज़मीन ते अची लथा। जीअं ई उते लथा त उन ज़मीन जा 2 भाउर मालिक भॼंदा भॼंदा हिननि वटि आया। उहे 2 भाउर हुया शेख बहालुद्दीन ऐं शेख ममण। लाल साईं ॿिन्ही भाउरनि खे चयो त मां तव्हांजी हीअ ज़मीन ख़रीद करणु थो चाहियां। हीअ ज़मीन पाक आहे ऐं मां हिते मंदरु ठाराइणु थो चाहियां। त ॿिन्ही भाउरनि चयो, असां
त तव्हां खां कुझु बि न वठूं, पर असांजो जियापो इन्हीअ ज़मीन ते मुनहसर आहे। त लाल साईं फरमायो, तव्हां जेतिरो धन चाहियो मां इन्हीअ जे एवज़ तव्हांखे धन ॾींदुसि। इहो चई लाल साईं नेज़े सां ज़मीन ते हिकु निशान लॻायो ऐं चयो त हिन ज़मीन खे खोटियो। जीअं ई ममण उहा ज़मीन खोटी त अंदरि ॾिठो त काफ़ी धन हुयो, मणियूं, हीरा जवाहरात, ज़ेवर घणा ई उन में हुया। त शेख बहालुद्दीन जेतिरो उन मां खणी सघियो उन खयो ऐं पंहिंजे घर हलियो वियो। ममण लाल साईंअ खे चयो, अधु ज़मीन त तव्हांजी थी जेका मुंहिंजे भाउ जी आहे, पर मां पंहिंजी ज़मीन जे लाइ पंहिंजी बेगम सां सलाह करणु थो चाहियां, त मूंखे तव्हां इजाज़त ॾियो त मां घर वञी पंहिंजी बेगम सां सलाह कयां। लाल साईं चयो, भले तूं वञ ऐं तूं पुछी ऐं मूंखे अची ॿुधाए। ममण पंहिंजे घर हलियो वियो। लाल साईं हिकु ॾंडो ज़मीन में लॻायो। एतिरे में संत पुगर बि उते अची पहुतो। उहो ॾंडो ॾिसंदे ॾिसंदे हिकु वण जे रूप में बदिलजी वियो। संत पुगर ऐं लाल साईं ॿई वण जे हेठां छांव में वेही रहिया। ममण जॾहिं घर पहुतो हुन पंहिंजी बेगम खे सॼी ॻाल्हि ॿुधाई त हुनजी बेगम चयो, असां धन वठी छा कंदासीं, असांखे औलाद कोन आहे। मूंखे लॻो थो त हीउ उॾेरो लाल आहे, त असां हुन खां छो न औलाद घुरूं ऐं पंहिंजे जीवन खे सफ़लो बणायूं। त ॿई लाल साईं वटि आया, पेरे पिया ऐं चयो, ममण चयो त मां तव्हांखे सुञाणे कोन सघियुसि, त असांखे ज़मीन जे एवज़ में कुझु बि न खपे, तव्हां असांखे पंहिंजो दास सम्झो। ॿिन्ही लाल साईं जा पेर कोन छॾिया। त लाल साईं चयो, जेको कमु तव्हां कयो आहे तंहिंजे करे मां तव्हांजे भाॻ में सुख लिखी छॾियो आहे। मां माया खे तव्हांजो दास बणाए छॾियो आहे। तव्हां कोई बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा ऐं तव्हांखे अंत में मोक्ष मिलंदो। अंतर्यामी लाल साईं ममण ऐं उनजी बेगम जो मन जी ॻाल्हि सम्झी विया। उन्हनि चयो कि तव्हांखे औलाद बि पैदा थींदी। हिते संत पुगर मंदरु ठाराईंदो ऐं मंदर में अंदर जी शेवा जो कमु संत पुगर कंदो। तव्हां मंदर जे ॿाहिरि ॾात ॾियण जो कमु कंदा, पर तव्हांखे पाक जीवन गुज़ारणो पवंदो, मांस मच्छीअ खां परे रहणो पवंदो, पराई स्त्रीअ खे इज़त सां ॾिसणो पवंदो। जे तव्हां पंहिंजो पाक जीवन गुज़ारींदा त तव्हां हमेशह सुखी रहंदा, तव्हांजो वार विंगो कोन थींदो। विक्रमी संबंध 1020 बदे जो महीनो हो। शुक्ल 14 ॾींहुं लाल साईं ममण खां ज़मीन ख़रीद कई। लाल साईं चयो त मां हिते परमपिता परमात्मा वटि वञणु चाहींदुसि। हिन जॻह ते हिकिड़ो मंदरु ठाहियो वञे ऐं मंदर में जोत जी स्थापना थिए। मंदर जे अंदर जो कमु सॼो पगुर संत संभालींदो ऐं मंदर जे ॿाहिरि ॾात ॾियण जो कमु ममण कंदो। इहो चई लाल साईं ज़मीन ते हिकिड़ो लीको पातो। लीको पाईंदे ई ज़मीन उतां फाटी ऐं पाणीअ जो फुआरो निकिरणु लॻो। लाल साईं चयो त हिते हिकिड़ो खूह ठाहियो वञे, उन खूह जो नालो बालंबो हूंदो। लाल साईं चयो, हिंदू ऐं मुस्लमान सभु हिकु आहिनि, इन्हनि में कोई बि फ़र्क़ु न आहे। जेको बि मुंहिंजी सेवा कंदो, जेको मन सां मूंखे यादि कंदो, मां उन्हीअ जा कार्य पूरा कंदुसि। हिन खूह में सदाई निर्मल जल रहंदो। इहो जल पीअण वारे जो मन ऐं आत्मा शुद्ध थींदी
उनजा शारीरिक कष्ट दूर थींदा, चाहे खणी कोई पापी बि छो न हुजे, उन जो बि इन पाणी पीअण सां उद्धार थींदो। जेको हिते सनानु करे जोत में मुंहिंजो वास सम्झी पूरे विश्वास सां यादि कंदो, मां उन ते महिर कंदो रहंदुसि। मां न जनम वठां थो, न मां मरां थो। संसार में मां ज़ाहिरी तौरु नज़र नथो अचां, पर मूंखे जेको बि प्रेम सां यादि करे थो, मां उन जे अॻियां अचां थो। मूंखे पाण खां परे न सम्झो। जल ऐं जोत में मुंहिंजो वास आहे। जल सभिनी जीवन जो आधार आहे। जोत मुंहिंजे प्रकाश जी निशानी आहे। पगुर संत ॾाढो उदास थी वियो, पर पंहिंजे मन जी ॻाल्हि ॿुधाए कोन सघियो। लाल साईंअ चयो, पगुर तूं उदास न थी, तूं वैराग न वठि। मां हमेशह तोसां गॾु आहियां जिते बि तूं हूंदे। मुंहिंजो हलायल पंथ हमेशह हलंदो रहंदो। तूं चिंता न कर। मां तुंहिंजे मन में रहां थो। तोखे जेको घुरिणो आहे सो तूं घुर। पंहिंजे मन जी ॻाल्हि चई छॾ। संत पुगर चयो, मूंखे त काई बि मुराद न आहे, मुंहिंजी काई बि इच्छा न आहे, पर मूंखे पाण सां साण वठी हलो। लाल साईंअ चयो त हिते मंदरु तोखे ई ठाराहिणो आहे, ऐं मंदरु ठाराए कमु पूरो करे कंहिंखे बि हितां जी शेवा जो कमु ॾेई करे जॾहिं तूं चाहीं मूं वटि हलियो अचिजांइ। मां तोखां परे न आहियां। मां संसार में वधीक रहणु नथो चाहियां। मुंहिंजो कमु पूरो थी चुको आहे। इहो चई लाल साईं घोड़े सां गॾु उन जल में समाइजी विया ऐं धरती वरी वापसि हिकु थी वई। जल जो फुहारो बंदि थी वियो। पगुर संत ऐं ममण सॼी राति उते वेठा रहिया। सुबुह जो संत पगुर ममण खे शहर मोकिलियो त वञी माण्हुनि खे हाल अहिवाल ॾे ऐं ॿुधाए त लाल साईं शरीर छॾे परम धाम हलिया विया आहिनि ऐं चई विया आहिनि कि हिते हिकिड़ो मंदरु ठाराहिणो आहे। सभई माण्हू ॻोठनि मां परियां परियां ईंदा रहिया ऐं पुछंदा रहा त उन्हनि खे मंदरु ठाहिण जे लाइ छा करिणो आहे। इहा ख़बर मिर्ग शाह खे बि पई। मिर्ग शाह हिकदमि अहे वज़ीर खे चयो त असां उते तुर्बत ठाहींदासीं ऐं तुर्बत जे लाइ जेको बि धन, जेको सामान तोखे खपे तूं हितां खणाए वञ। धन जी चिंता न कर ऐं मां उते अचां थो। अहियो वज़ीर सामान खणाए उते अची पहुतो त हिंदुनि चयो, लाल साईं असांजो हो, असां ई हिते मंदरु ठाहींदासीं ऐं तव्हांजी कंहिं बि क़िस्म जी असांखे मदद जी ज़रूरत न आहे। अहे वज़ीर संत पुगर खे चयो त लाल साईं सभिनी जा हुआ, हिंदुनि जा ऐं मुस्लमाननि जा, सभिनी जा हुआ। हुननि हिंदुनि ऐं मुस्लमाननि में कॾहिं बि को फ़र्क़ु न कयो। तव्हां बि अहिड़ो कुझु न कयो कि वरी हिंदुनि ऐं मुस्लमाननि में वेर पैदा थिए। लाल साईं असांजो बि मुर्शिद आहे। लाल साईं अॻियां असां सभु हिकु हुयासीं। उन्हनि जे शरीर छॾण खां पोइ तव्हां उन्हनि जी सॼी ॻाल्हि विसारे छॾी आहे। लाल साईं सभिनी जो मालिक आहे, राजा आहे, इन करे उन्हनि जो नालो अमरलाल आहे। असांखे बि अहिड़ो कुझु ॿुधायो जंहिंसां असांजा गुनाह माफ़ थियनि। इहो ॿुधी संत पुगर ॾाढो ख़ुशि थियो। संत पुगर चयो कि असांजो तव्हां सां कोई बि वेर न आहे। लाल साईं अमर अजूनी आहिनि, सभिनी जा आहिनि। अचो त असां उन्हनि खे ई वेनिती था कयूं
ऐं मूंखे उमेदु आहे त हू असांखे रस्तो ॾेखारींदा। संत पुगर अहे हुज़ूर हिंदू ऐं मुस्लमाननि मिली करे लाल साईंअ खे पुकारियो। एतिरे में मिर्ग बि उते पहुची वियो। मिर्ग अची करे दंद वटि प्रणाम कयो ऐं चयो, मूंखे तुर्बत या गुंबद ठाहिण जो पाक कमु करण जो मौक़ो ॾियो। मूंखे पंहिंजो दास सम्झो। उन वक़्तु ज़मीन मां आवाज़ु आयो, मां अंतर्यामी घटि वासी आहियां। मिर्ग बि मुंहिंजो भगत आहे। त मिर्ग हिते तुर्बत ठाराए ऐं हिंदू मंदरु ठाराइनि। मां सभिनी जो आहियां। मुंहिंजे लाइ हिंदुनि ऐं मुस्लमाननि में को फ़र्क़ु न आहे। मिर्ग तुर्बत ठाराइणु शुरू कई ऐं हिंदुनि मंदरु ठाराइणु शुरू कयो ऐं जल्दी तुर्बत बि ठही वई ऐं मंदरु बि तयारु थी वियो। लाल साईंअ जे चवण अनुसार हिकु खूह खोटायो वियो जंहिंखे बालंबो सॾींदा आहिनि ऐं खूह जे चौधारी हिकु भित ठाही वई आहे जंहिंखे चुक सॾिबो आहे। मंदर में अखंड जोत ॿरंदी रहंदी आहे ऐं हिते हिंदू ऐं मुस्लमान ॿई अची पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां लाल साईं जी पूॼा कंदा आहिनि। बदे महीने जे शुक्ल चोॾस खां पोइ जेको चंड आयो उहो असुअ जो चंड हुयो। उनखे असू चंड सॾिबो आहे। असू चंड खे हिंदू ऐं मुस्लमान हिंदू मुस्लिम एकता जे ॾींहं जे रूप में मल्हाईंदा आहिनि। हीअ जॻह उॾेरो लाल जे नाले सां मशहूरु आहे ऐं हिते उॾेरो लाल रेलवे स्टेशन अॼु बि आहे।